मुझा साथी मेरा केटी जा दोस्तों तंज़ीम जेका है सा जेकॾहिं उन तंज़ीम में माण्हू आहिनि थींदो आहे त तंज़ीम जी हिकिड़ी पंहिंजी ताक़त आहे जेको सभई ॾिसी विया सभिनी ॾिठो त तंज़ीम छा कयो छा न कयो तंहिं करे मुंहिंजो इहो तव्हांखे गुज़ारिश आहे त तंज़ीम जे मेंबरशिप में तव्हां वधि में वधि जेके बि उस्ताद आहियो सभु मेंबर बणिजी वञो पोइ जूनियर या सीनियर जेके बि आहिनि से तंज़ीम जा मेंबर थी वञो मेंबर थियण खां पोइ छा आहे त असांजी तंज़ीम जेका आहे उनजी कारकर्दगी तव्हां ॾिठी आहे पोइ किथे कोताहियूं हूंदियूं किथे झोल बि हूंदा बहरहाल इंसान आहियूं रही ॻाल्हि उहिदेदारनि जी हींअर जेको मुंतख़िब कयो त साईं शमसुद्दीन जमालीअ खे तव्हां जेको आहे सो गॾिजी जेको सो जमाली बिरादरी आहे गॾिजी जेको मुंतख़िब कयो आहे सदर मुंतख़िब कयो आहे पहिरीं ॻाल्हि इहा आहे त साईं जॾहिं असांखे गुज़िरियल टेन्योर में हिते जमालनि में थोरो हेठि मथे तज़ाद थियो त हाणे सदर केरु थिए असां चयो त बाबा जमाली कम्यूनिटी असांखे चूंडे पंहिंजो माण्हू ॾियो सभिनी मुतफ़िक़ राय सां असांखे जेको जो साईं शम्स जो नालो ॾिनो जंहिंजी जेका आहे सा माना अनाउंसमेंट जेका आहे सा साईं मीर मोहम्मद कई साईं शम्स असांखे मिलियो असांखे तंज़ीम में असीं तंज़ीम में सीनियर आहियूं ॿिनि टिनि टेन्योरनि खां असां तंज़ीम में हलियासीं ते असांखे ख़दशा हुआ त साईं शम्स जेको आहे उन जमाल ॾिनूं त आहे पर हाणे अलाए कीअं आहे कीअं हलंदो असां सां हिन जो वर्ताव कहिड़ो हूंदो पर बहरहाल ऐं सलाम थो पेश कयां जमाली कम्यूनिटीअ खे जिन चूंडे हिकिड़ो हीरो जेको आहे सो असांखे तंज़ीम में हवाले अहिड़ो हीरो माना जेको सो ॾिनूं जो हुनखे तराशण जी ज़रूरत ई कान्हे तराशल हीरो जेको आहे सो हुननि हवाले कयो ऐं हर महाज़ ते हू तंज़ीम सां वफ़ादार रहियो ऐं अञा तो ही वफ़ादार हले पियो असांजो पैनल हो साईं शफ़ी मोहम्मद सचे जो हींअर बि असां साईं शफ़ी मोहम्मद सचे सां गॾु आहियूं साईं शफ़ीअ जूं कुर्बानियूं आहिनि हुन कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि हुनजी पहिरें में पहिरीं वॾे में वॾी कुर्बानी आहे जो हुन मास्तर अकमल मुख़्तियार कार बणाई सते स्केल वारो उस्ताद सो बि 16 स्केल में अची वियो बिना कंहिं शर्त शुरू करे इहा सिर्फ़ हुनजी माना जेका हिकिड़ी तंज़ीम जी ताक़त अथव लांग मार्च कयो हुन भिक्षा खां लांग मार्च कयो लाड़काणे खां लांग मार्च कयो असांखे थकाए बि अथई पर पाण न थको अञा तो ई कोन थको आहे हींअर सर्विस स्ट्रक्चर जी ॻाल्हि हले पई ऐं इंशाअल्लाह साईं जेको आहे लॻो पियो आहे जहिड़ो हुनजो वस आहे पर इंशाअल्लाह सर्विस स्ट्रक्चर जी बि मुबारकबाद इंशाअल्लाह अन क़रीब सभिनी उस्तादनि खे मिलंदी साईं उते डेरो जमायो वेठो आहे हुनजो इहो आहे त असांजे उस्ताद खे फ़ाइदो पहुचे असांजे उस्ताद खे ॻाल्हियूं जेके आहिनि साईं अहमदरी सभु करे वियो असां हीअं बि कयो हीअं बि कयो हीअं बि कयो मूला हुन कुझु बचाई कोन जो चवां त असां हीअं कयो बहरहाल बदीअ में ताक़त आहे तंज़ीम खे ताक़तवर बनायो हींअर तव्हां ॾिठो त जेकॾहिं तंज़ीम जी ताक़त हुई त असांजा यंग टीचर सभु असीं पाण कढी वियासीं कीअं कढी वियासीं हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त जॾहिं बाइफर माना जॾहिं हिन जो बजट बुक में ॾिठो त लोअर स्टाफ जो तैल के सईदाबाद ज़िले मटियारीअ जूं तक़रीबन 400 सीटूं लोअर स्टाफ जूं हुजनि ज़िले मटियारीअ जूं लोअर स्टाफ जूं 400 सीटूं एजुकेशन डिपार्टमेंट जूं जॾहिं नज़र फेराई तो सईदाबाद तहल के सिर्फ हिकिड़ी सीट जंहिंखां पोइ जदोजहद थी उनजो नतीजो हुयो तव्हांजे साम्हूं आहे त सईदाबाद तहल के में को बि असांजो वेटिंग में उम्मीदवार कोन्हे ऐं सभु पंहिंजी जाइ ते लॻी विया इहो तंज़ीम जी जेका आहे न असां ताक़त ऐं तंज़ीम जी ॿधी इन ॿधीअ जे हिसाब में जेको सो कुझु थियो असां पुरुमेद आहियूं त हींअर बि जेका तव्हां टीम जोड़ी आहे या जंहिं कम्यूनिटी असांखे पंहिंजा नुमाइंदा ॾिना आहिनि जेका का कम्यूनिटी ॾिनो आहे सईदाबाद वारनि साईं खे ॾिनो आहे असांजी चॉइस कोन्हे त केरु अचे तव्हां मां चूंडजी जेको आहे न तव्हां चूंडे हुनखे मोकिलियो तव्हां चॉइस करे हुनखे मोकिलियो नुमाइंदे खे
तो या माना जेका है सभिनी या चॉइस की या जे तहां अज चॉइस की तो बाबा असांजो सदर शम्स जमाली हाणे असीं केड़ा जवाब ॾियूं बाबा शम्स जमाली सदर न थे तहां चूंडियो आहे हाणे रुगो चूंडण जो हिसाब कोन्हे तहां हुनजा हथ बि मज़बूत करियो हुनजी ताक़त बि बणिजो हू ताक़तवर तॾहिं थींदो जॾहिं तहां हुनखे ताक़तवर कंदव तहां हुनजा हथ मज़बूत कंदव हर नंढे वॾे सॾ में तहां सॾ में सॾ ॾींदव इंशाअल्लाह जेको रहियल खुलियल कम आहिनि या जेके बि मिसाल तौर घटि वधायूं आहिनि इंशाअल्लाह पूरी थी वेंदियूं बाक़ी तंज़ीम में जेके दोस्त आहिनि जेके अॻु में मिसाल तौर हुया तनक़ीद कोन था करियूं पर कसम खणी बि फिरी था वञनि उन ते या भई साॻ आहे त असां हींअर चॉइस ई आहे कई आहे त चूंडे तव्हां असांखे माण्हू जो जेके ॾिना अथव इंशाअल्लाह असांखे बि पुरोमेद आहियूं तव्हांजी चूंड जेका आहे सा सही हूंदी ऐं हू असां सां बि तंज़ीम सां दोस्तनि सां वेसागाती कोन कंदा तव्हां हुनजा हथ मज़बूत करियो इंशाअल्लाह तंज़ीम सगारी थींदी तंज़ीम सगारी थींदी त असीं बि सगारा थी वेंदासीं जीअं उस्ताद जीअं पेटियल जी ॾाढी महिरबानी 3 साल कारकर्दगी वरी उन ते उस्ताद दोस्तनि जा राया असां पेटियल जे तरफ़ां हिकिड़ी ॻाल्हि तव्हां शेयर था कयूं जेकर उन सां मुतफ़िक़ आहियो त पोइ सभु हथ मथे खणिजो कि एतिराज़ हुजे त ॿुधाइजो असां जेके दोस्त हिन पासे स्टेज ते वेठा आहिनि उन्हनि जो मर्कज़ी लेवल ते असांजो इहो फ़ैसिलो असां कयो आहे त ईंदड़ टेन्योर में बि साईं शमसुद्दीन जमाली तालके जो प्रेसिडेंट रहे ईंदड़ इलेक्शन जेकॾहिं मुतफ़िक़ आहियो त सभु हथ मथे कयो जेकॾहिं मुतफ़िक़ आहियो त जी हाँ सर महिरबानी लख कुर्ब दोस्तनि असांजे जूनियर ऐं सीनियर उस्तादनि फ़ैसिलो ॾेई छॾियो इंशाअल्लाह तव्हांजे फ़ैसिले खे अहमियत ॾींदासीं ऐं इहा बि गुज़ारिश कंदासीं त सिर्फ़ु हथ मथे करे वेही न रहिजो पर पंहिंजो ओड़ो पाड़ो यार दोस्त माइट जी जेकी बि उस्ताद आहिनि तव्हां साईं शमसुद्दीन सरदार जी उम्मीदवार न आहे पर तव्हां मां हर उस्ताद असांजो सरदार जी उम्मीदवार आहे अहिड़ी कोशिशि कयो इंशाअल्लाह ताला वधीक कोशिशि कंदासीं अॻे खां वधीक त जीअं इन पग इन इज़त खे ऐं उन जी इज़त खे असीं बरक़रार रखी सघूं ऐं इन नाले जो ऐलान असांजो मोस्ट सीनियर साईं मीर मोहम्मद जमाली खे चवंदुसि त इहो अची ऐलान करे असांजे आईंदा टेन्योर लाइ सरदार थियो साईं मीर मोहम्मद ये साईं शम्स साहब की बाकी सब साथियों की मेहरबानी इन्होंने बुला के इतनी इज्जत अफजाई की इसका बहुत बहुत शुक्रिया इससे पहले इस किस्म की तकरीर नहीं की है और बस इतना ही कहूँगा शम्स जमाली के साथ थे हैं और इंशाल्लाह रहेंगे और इंशाल्लाह पहले से ज्यादा वोटों से इंशाल्लाह जीतेंगे और भरपूर साहब अस्सलाम मुस्तफ़ा जी ज़ात ते उनजे आल ते उनजे औलाद ते बाद सलाम साईं शमशुद्दीन जमाली साहब साईं अहमद अली साईं मीर मोहम्मद सब जो मोहतरम उहदेदार उस्ताद साहिबान अस्सलाम वालेकुम वक्त ॾाढो सुठो गुज़रियो जॾहिं साईं मीर मोहम्मद मुंहिंजे स्कूल में पहुतो त चई साईं असांखे वोट खपनि तव्हांजे हेॾां आख़िरी इलाइक़े जा दह उॼाणो तो खथूरी मूं चयोसीं हलो स्कूल खे तालो असां रवाना थी वियासीं साईं जे लाइ वर्क कयोसीं ऐं हालांकि साईं शमन साहब सां त मुंहिंजो एतिरो वास्तो बि कोन हो पर असां साईं जो वर्क कयो अल्लाह असांखे कामयाब कयो ऐं अहिड़ो मुड़ुसु मिलियो जंहिं मुड़ुसु जीअं आसिफ अली ज़रदारी पलांद वरिता न वरितासीं कोन वरिता उन नवाज शरीफ जे जेल में विधो 12 साल जेल में रहियो उन नवाज शरीफ खां वोट वठी अॼु सदर इस्लामी जमहूरियत पाकिस्तान थियो वेठो आहे हिननि ॿियो आहे मल मारी आहे ऐं मुंहिंजो हिननि खे सलाम आहे जस आहे 3 साल जो अरसो गुज़रियो 3 सालनि में हर ॿिए महीने में साईं वॾो मुंहिंजे स्कूल में
एॾां असांजे आख़िर ताईं असांजा स्कूल विज़िट कया मुंहिंजो साईं असां तव्हां वटि कॾहिं बि कोन आयासीं अव्हांजा एॾा असां ते अहसान मूंखे चई बाबा कोन छॾिबो तव्हांखे बहरहाल वक़्तु ॾाढो सुठो गुज़री वियो साईं अहिड़ा सदर मूं पंहिंजी सर्विस में मुंहिंजी 50 साल उमिरि आहे साईं अली हसन मुंहिंजो हेडमास्टर रहियो हुन सां मूं 17 साल ॾिना जेॾी महिल मूंखे साईं चयो त हल वोट ॾियूं मुंहिंजो ठीकु आहे साईं मूंखे गॾु वठी वियो जेॾी महिल उर्दू स्कूल में पहुतासीं त सच पुछो मूं हिकिड़ो गद्दार ॾिठो मुंहिंजो चहिरो लही वियो मूं चयो ही किथां आयो निभागो क़ाइम खानी हिन राजा सां गॾिजी साईं मूंखे अली मुराद गोपाल अली मुराद टालपुर में मोकिलियो हालांकि हुते मुंहिंजो उस्ताद हो जंहिं मूंखे पढ़ायो साईं गौस मिश्क टालपुर साहिब हुन मूंखे खट बि ॾिनी मूंखे चई हिते वेही रह तुंहिंजो इदारो जेसि ताणी मूंखे हिते बैंचूं कुर्सियूं का शइ नथो ॾे त ॿार कोन ॾींदो साईं ऐं वेठो रहियुसि आख़िरकार मूंखे कुतो खाई वियो हा हक़ीक़त जी ॻाल्हि आहे ऐं हुतां मोटरसाइकिल ते छक हली वियुसि सिधो ई सिधो किथे राजा साहिब मूं चयो FIR न कढंदो पीउ जो पुटु न आहे इन में साईं गवाह आहे मुंहिंजो तॾहिं साईं सुपरवाइज़र हुआ तो ही मिनतूं मेड़ूं मूंखे मुंहिंजो कुझु कोन थींदो इन क़ाइम खानी गद्दार उन ॾींहुं मूंखे मीटिंग में घुराए वियो साईं कूड़ हणी जेॾी महिल साईं वहाब शाह खे कोई चारी संभालणी अलाए छा मूंखे साईं MB साहिब फोन कयो असांजो क़ाबिल एतिराम उस्ताद आहे मुंहिंजो सुपरवाइज़र साहिब बि रहियो आहे ऐं PTLF जी ईअं मुंहिंजो तंज़ीम जे साईं वारनि जो को मैसेज मूं वटि कोन आयो ऐं हुते जॾहिं पहुतुसि उते ॾिसां चंद 5-4 माण्हू वेठा उते मौज़ू खुली वियो मौज़ू खुली वियो त बखर जमाली खे 15 साल जेको आहे उहिदो मिलियो आहे भाई 15 साल जेकॾहिं मिलियो आहे त उन्हनि खे माण्हुनि माउंट कयो आहे उस्तादनि माउंट कयो आहे हुननि सां उस्ताद गॾनि त पोइ असांखे छो खे बाहि लॻे पोइ त असांजो कामरेड असांजी गुलसन नर हिन देरी कोन कई त चई बखर जमाली जो नालो न वठो ज़ातियात ते केर बि न अचे ज़ातियात ते जेको बि ईंदो त पोइ अचे मैदान ते असां बि वोटनि में अचूं था तव्हां बि अचो जेको खटे हालांकि साईं शमन साहिब जा त कम ई अहिड़ा थियल हुआ तालुको सॼो साईं जो खटियल आहे छो जो साईं मां साईं जो ॾिसां त सच मुंहिंजो दोस्त आहे मां हिन सां अखि मिलाए नथो सघां छाजे लाइ जो हिकु हीरो मिलियो आहे पाण खे मूं चयो तव्हांखे त मुंहिंजी 31 साल शुरू थियो आहे सर्विस में मूं PTLF खे वोट ॾेई ॾेई मुंहिंजो दिमाग़ चरियो थी वियो मूं अहिड़ो सदर न ॾिठो आहे अहिड़ो सदर कॾहिं बि जमाली साहिब कोन मिलंदो अहिड़ो लीडर कॾहिं बि कोन मिलंदो जेको उस्तादनि जी हमदर्दी रखे थो सच पुछो त अहिड़ो माण्हू कोन तव्हां नौजवान आहियो तव्हांजे लाइ केतिरो चाकड़ साईं अहमद अली कूड़ायो आहे साईं जी ॻाल्हि सॼी सची आहे या ग़लति आहे साईं उजन साहिब सभु ॻाल्हि सही करे वियो या ग़लति करे वियो केतिरो हिन तव्हांजे लाइ चाखोड़ियो आहे आख़िर माना जेको आहे सो 130 घणी सीटूं साईं 130 सीटूं वठी अॼु सभु नौजवान असांजा जेके माशाअल्लाह स्कूल हलाइनि पिया असां 50 सालनि केतिरे क़दर जो इलेक्शन मां बि आउट पिया हलो वञी घर वियो तव्हांजो कम ई कनि हाणे नौजवान पाण खे इलेक्शन हलाईंदो असांजी जान छुटी पई आहे भाउ सो इलेक्शन जो टाइम अचे पियो साईं अॻे चकर थोरी ग़लती कई आहे उनजे लाइ मां क्लियर चवंदुसि त इजलास आहे असांजो हिकिड़ो पाण में पाण दोस्त आहियूं ॿाहिरि आहियूं जमाली ज़रदारी हुजनि या ॿिया दोस्त जेके बि ॿाहिरि आया आहिनि अॻे चकर साईं खां ग़लती थी पार्टी चूंडण में पर हिन वारे चवां थो त जा त चूंडण में नथो अचे पहिरियां मूंखे बि आहे गद्दार बिहारी 3 ॼणा हुते गद्दार बस हाणे छा चवां हुनजे लाले भरल असां त वोट उन्हनि खे करे वियासीं पर आख़िर में हुन असां सां बेवाजिबी कई आहे पर माण्हू पक साईं वेठो आहे असांजो मौजूद आहे मां नथो चवां साईं जो साईं हीअं ॾिसो असां सां गॾु वेठो आहे सचा माण्हू ईअं हूंदा आहिनि हीरो माण्हू अथव काको साहिब सचाई जो इहो आहे अॼु बि इहो ॾिसजो ईंदड़ इलेक्शन में बि इहो गॾु पाण सां बीठो रहंदो
त अहिड़ा माण्हू चूंडियो जी साईं ॾारी साहिबनि अहिड़ा मौजूद माण्हू चूंडियो जेके जेके तव्हां सां लपेट चवनि था, जेके तव्हां सां गॾु बीठा आहिनि न। बाडी अहिड़ी चूंड साईं जो आख़िर में गद्दारी न करे। हाणे साईं चवनि था असां तंज़ीम था ठाहियूं, असां मूंखे त ञापो आयो आहे। तवार दिलिया न बूटबा, कहीं भी तवार दिलिया न बूटबा, तू भले हली आओ, तू भले हली आओ, बलुर्क आला तरीब हूंदा, मता चवी आजा न थींदी। आऊं पंहिंजे पेटियल जे सथ जे साथियनि ऐं पंहिंजे हिन नंढड़े प्रोग्राम में असांजे नंढड़े सॾ ते कहीं आयल मोज़ल ऐं मान वारनि उस्तादनि खे भलीकार करियां थो। उन्हनि जे नाम ही बैत कंदुसि, भली यार आहे, भली यार आहे, तुंहिंजूं लख भलायूं, असां पाण तुंहिंजूं ॻाल्हियूं वेठे ॻायूं। भली यार आहे, तुंहिंजूं लख भलायूं। हाणे आऊं साईं अहमद अली जमाली खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं असांजे पेटियल जेका 8 साल टेन्यूअर रही आहे उनजे कारकर्दगी ते पाण रोशन विझनि। साईं अहमद अली जमाली।